कंदकोट में खबर ईंदालु तो यूटिलिटी स्टोर मालकान जे हट धर्मी मनपसंद माण्हुनि खे सामान ॾियण लॻा। ग़रीब अवाम जी परेशानी में इज़ाफ़ो। रोज़मर्रा जी शयूं अवाम जी पहुच खां परे गवर्नमेंट खाधे पीते जी शयुनि में इज़ाफ़ो करे छॾियो। हूअं ई यूटिलिटी स्टोरनि तां सामान अण लभो हुयो, पर क़ीमतूं वधण करे अवामी मसइलनि में मज़ीद इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं करे यूटिलिटी स्टोरनि अॻियां रश रहे थी। यूटिलिटी स्टोर मालकान मनपसंद माण्हुनि खे सामान ॾियनि था ऐं जंहिं माण्हू जी सिफारिश न आहे या वाक़ुफ़ियत न आहे, इन्हनि खे चयो वञे थो त सामान न आहे, गरीब वापसि हली वञनि था। यूटिलिटी स्टोरनि ते क़ीमतूं वधण करे घी 260 रुपया किलो मां वधाए करे 355 रुपया किलो कयो वियो आहे। अहिड़ी तरह खंड, दाल, चांहि समेत क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।